नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे न्यूज़ सईदाबाद खां ख़बर ॾींदा हलूं त नौजवाननि जी ज़हनी ऐं तइलीमी असवर खे वधाइण ऐं खेनि मुआशिरे जी तइलीम याफ़्ता बाशऊर फ़र्द बणाइण लाइ सिविल सोसाइटी न्यूज़ सईदाबाद पारां शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो पब्लिक लाइब्रेरी में लॻायल 3 रोज़ा किताबी मेले जी कामयाबी ऐं अहल इल्म माण्हुनि जी इसरार ते तालके जे मुख़्तलिफ़ स्कूलनि में किताबी मेला मुनक़द कराइण वारे प्रोग्राम तहत गुल गिराम हाई स्कूल न्यूज़ सईदाबाद में 2 रोज़ा किताबी मेलो मुनक़द कयो वियो, जिते किताबी मेले जो इफ्तिताह गुल गिरामर हाई स्कूल जे डायरेक्टर यूसुफ गुल मेमन, स्कूल प्रिंसिपल मैडम शगुफ्ता ऐं सिविल सोसाइटी जे नुमाइंदनि कयो। इन मौक़े ते अॻुवाणी चयो त किताब इंसान जो बहितरीन दोस्त है, किताब खां सवाइ इंसान अधूरो है। ॿिए तरफ़ किताबी मेलो सूमर 27 खां 28 जनवरी ताईं जारी रहंदो। इन मौक़े ते सिविल सोसाइटी न्यूज़ सईदाबाद पारां अहल इल्म माण्हुनि खे भरपूर शिरकत जी अपील कई है। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।